विशेष एसएसपी मटियारी पारां ज़िले मटियार जे मुख़्तलिफ़ थाणनि जा वॾा मुंशी बदिली करे छॾिया। अहिड़े क़िस्म जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ज़िले मटियार जे 15 थाणनि जा वॾा मुंशी रद्दोबदर कया विया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधीक तफ़सीलुनि खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, एसएसपी मटियारी पारां ज़िले मटियारी जे मुख़्तलिफ़ थाणनि जा वॾा मुंशी जेके बदिली करे छॾिया आहिनि। अहिड़े क़िस्म जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ज़िले मटियारी जे 15 थाणनि जा वॾा मुंशी रद्दबदर कया विया आहिनि, जंहिंमें इसरार अहमद गाहो खे शाहपुर दरपुर मुक़ररु कयो वियो आहे। मोहम्मद अयूब राजपूत खे सेखाट में मुक़ररु कयो वियो आहे। खादम हुसैन खे जाखरी थाणे ते मुक़ररु, रम्ज़ अली मीरजत खे उडेरोलाल स्टेशन ते मुक़ररु कयो वियो आहे। मंठार अली जोयो खे खेबराणी थाणे ते मुक़ररु, ग़ुलाम अब्बास उमराणी खे सालारो मुक़ररु कयो वियो आहे। मोहम्मद सूमार कीरियो खे भिटशा थाणे ते मुक़ररु कयो वियो आहे। मेहदी हसन रंग खे हाला ओल्ट ते मुक़ररु, अली बख्श निज़ामाणीअ खे नूरकेटी मुक़ररु कयो वियो आहे। अली बख्श सोलंकीअ खे पुलिस लाइन मटियारी ऐं मुमताज़ अली मल्हा खे दरगाह भिटाई ते मुक़ररु कयो वियो आहे। ज़ुल्फ़कार अली खे उडेरोलाल विलेज मुक़ररु, भागो मल खे हाला थाणे ते मुक़ररु कयो वियो आहे। मेहो ख़ान संग्रासी खे पुलिस लाइन मटियारी ऐं ग़ुलाम रसूल जमाली खे भाणोठ थाणे ते मुक़ररु कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।